अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजो भाउ वकार अहमद हाज़िर आहियां हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों, अॼु असीं हिन वीडियो में सिखंदासीं त असीं पंहिंजे पिक्सआर्ट में सिंधी फ़ॉन्ट्स कीअं इंस्टॉल करे था सघूं ऐं किथां खां असीं हिन खे डाउनलोड कंदासीं ऐं पंहिंजी राइटिंग जेका आहे या जेका पिक्चर खे असां एडिट कंदा आहियूं उन में सिंधी लैंग्वेज लिखी करे हुन खे कीअं बहितरीन ऐं सुहिणा अखरनि में लिखी था सघूं। सो दोस्तों, इन वीडियो खे मुकमिल ॾिसिजो त जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वञे त असीं कीअं हिन खे सेट कयूं था ऐं इंस्टॉल कयूं था। दोस्तों, अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त हिन खे लाइक कजो ऐं हिन वीडियो खे शेयर पिणु कजो दोस्तनि सां, त जीअं उहे बि पिणु इन मां ॼाण हासिलु करे सघनि। ऐं अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾिजो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं आसानी पहुची सघे। सो स्टार्ट कयूं था पंहिंजे वीडियो खे। दोस्तों, असीं अची चुका आहियूं पंहिंजे ब्राउज़र ते। असांखे हिकु ब्राउज़र जी ज़रूरत पवंदी हिन में। हिते मूं वटि ओपन आहे क्रोम ब्राउज़र। सो हिन में जेको आहे सो असीं सर्च कंदासीं सिंधी फ़ॉन्ट्स। सिंधी फ़ॉन्ट्स हिन खे कंदासीं हिते सर्च। उन खां बाद में सिंध सलामत फ़ॉन्ट सर्वर सिंधी कंप्यूटिंग इहे असां वटि अची थो वञे। ऐं इहे जेके आहिनि हिकु 2-3 वेबसाइटूं आहिनि जेके असीं हिन में खोले था सघूं। इन खोले करे ॾिसंदासीं, चेक कंदासीं। उन खां पोइ असां कंहिं बि हिकिड़ी वेबसाइट ते क्लिक कंदासीं। जीअं मथां जेका हीअ वेबसाइट अचे थी सिंध सलामत फ़ॉन्ट सर्वर सिंधी कंप्यूटिंग, इन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में हिकु न्यू स्क्रीन ओपन थी ईंदी ऐं उन खां पोइ हिन में मुख़्तलिफ़ जेको आहे सो फ़ॉन्ट्स अची था वञनि, जंहिंमें हेठि ऑप्शन बि अची थो वञे त डाउनलोड करियो। त हिते असांखे जेको बि सुहिणो लॻे थो फ़ॉन्ट असीं उनखे हिते डाउनलोड करियो ते क्लिक कंदासीं ऐं उनखे डाउनलोड कंदासीं। ऑलरेडी मूं वटि ही डाउनलोड थियल आहिनि, ठीकु आहे। उनजे करे मां हिन खे रीडाउनलोड नथो कयां, पर तव्हां जेको आहे सो हिते हिन ते डाउनलोड करियो ते क्लिक करे ऐं डाउनलोड करे था सघो जहिड़े बि क़िस्म जा तव्हांखे हिते फ़ॉन्ट्स ज़रूरत में आहिनि या जेके तव्हांखे पसंदि अचनि था, ठीकु आहे। त हीअ बि काफ़ी सुहिणा जेको आहे सो फ़ॉन्ट्स आहिनि। हिन खे तव्हां डाउनलोड करियो ते क्लिक करे ऐं तव्हां डाउनलोड करे था सघो। उन खां बाद में ऐं असां अॻिते हली करे ॿुधाईंदासीं त असीं हिन खे कीअं यूज़ कंदासीं, कीअं असां हिन खे इस्तेमालु करे सघंदासीं। सो हाणे डाउनलोड करण खां बाद में वरी असां पंहिंजे मेमोरी में वेंदासीं ऐं उते हली करे कुझु सेटिंग आहे उहा कंदासीं। सो हलूं था वरी पंहिंजे मेमोरी में। असां अची चुका आहियूं पंहिंजे मोबाइल जे स्क्रीन ते ऐं हाणे असां हिते फाइल मैनेजर खे क्लिक कंदासीं। ऐं हाणे असां हिते फाइल मैनेजर ते क्लिक कंदासीं ऐं उन खां बाद में इंटरनल स्टोरेज में वञी करे ऐं डाउनलोड में वेंदासीं। हिते लास्ट में जेको आहे सो हिते फ़ॉन्ट्स पिया आहिनि, इहे ॾिसो था। हिते हिन ते मां टिक करियां थो ऐं हिन खे सिलेक्ट करे ऐं असां हिन खे कॉपी कंदासीं। हिते उन खां बाद में जेको कॉपी जो ऑप्शन थो अचे बटन, हिन ते असीं कॉपी कंदासीं हिन खे ऐं उन खां बाद में असीं हिन खे बैक कंदासीं ऐं वरी इंटरनल स्टोरेज में वञी करे ऐं असां वेंदासीं पंहिंजे पिक्सआर्ट में। पिक्सआर्ट जो ही फाइल पियो आहे, इन ते असीं क्लिक कंदासीं। उन खां बाद में जेको 3 नंबर ते हिते अची थो वञे फ़ॉन्ट्स, मथां थो अचे ड्राइंग एडिटर ऐं उन खां पोइ थो अचे फ़ॉन्ट्स ते क्लिक करे ऐं हिते असीं हिन खे कंदासीं पेस्ट। हीअ त ऑलरेडी मूं वटि पेस्ट लॻा पिया आहिनि, ठीकु आहे। उन ते असीं हिन खे पेस्ट कंदासीं त पोइ असांजे ही पिक्सआर्ट में अची वेंदा ऑटोमेटिकली, ठीकु आहे। हिते हिन खे पेस्ट करे हिते पेस्ट ते असीं हिन ते क्लिक कंदासीं, ठीकु आहे। हाणे उन खां बाद में असीं पंहिंजे पिक्सआर्ट एप्लीकेशन खे खोलींदासीं ऐं उन खां पोइ असीं ईंदासीं हिते पिक्सआर्ट में ऐं उन खां बाद में असीं ईंदासीं हिते पिक्सआर्ट ते क्लिक कयोसीं। पिक्सआर्ट खुली चुको आहे। असीं हाणे हिन ते प्लस ते जेको आहे सो हिते क्लिक कंदासीं, हिते प्लस ते हिते अची करे उन खां बाद में असीं हिते कोई बैकग्राउंड वग़ैरह असीं हितां खणी था सघूं, जेका असां पिक्चर जेकॾहिं एडिट करणु चाहियूं था, जंहिं ते असां कुझु लिखणु चाहियूं था त उन ते असीं क्लिक करे, मिसाल जीअं असीं हिन अजरक जे फ़ोटो खे क्लिक कयोसीं ऐं उन खां बाद में असीं हिते ईंदासीं टेक्स्ट वारे हिन ऑप्शन ते। हिते टेक्स्ट ते क्लिक कंदासीं
उन खां पोइ असांखे हिते सिंधी में लिखिणो आहे ऐं सिंधी कीबोर्ड जेको आहे सो हिन जे लाइ लाज़मी आहे। अगरि तव्हां सिंधी कीबोर्ड इंस्टॉल करणु नथा ॼाणो त हिन में डिस्क्रिप्शन में मां पंहिंजे वीडियो जी हिकु लिंक ॾेई छॾींदुमि, जेको ॾिसी करे तव्हां आसानी सां इंस्टॉल करे था सघो ऐं हिन खे यूज़ करे था सघो सिंधी कीबोर्ड खे। ऐं हिते असीं लिखंदासीं सिंधी अबाणी ॿोली। ठीकु आहे, असीं हिन ते हाणे कंदासीं टिक ते क्लिक। उन खां पोइ असीं हिन खे ॾींदासीं कलर। हिते कलर ते क्लिक करे जीअं असांखे कुझु नज़र त अचे। ठीकु आहे, उन खां बाद में हिन खे ॾींदासीं हिते स्ट्रोक। स्ट्रोक में कोई बि असां हिन खे कलर ॾियूं जेको हिन जो ॿाहिरों कलर हूंदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में हाणे असीं हिन खे ॾिसंदासीं हिन जा फ़ॉन्ट्स जेके आहिनि उनखे चेंज करे। हिते फ़ॉन्ट्स ते क्लिक कयोसीं, उन खां बाद में जेको हिते ॻाढ़ो निशान थो अचे हिन ते असीं हिन ते क्लिक कंदासीं। उन खां बाद में हिते असीं ईंदासीं हिते माय फ़ॉन्ट्स ते। माय फ़ॉन्ट्स हिते हिन खे लॻाए करे हिन में असांजा मुख़्तलिफ़ जेके असांजा फ़ॉन्ट्स जेके असां उतां डाउनलोड करे हिते हिन में फाइल में रखियासीं फ़ॉन्ट्स वारे फाइल में, उहे असांजा तक़रीबन जेके बि आहिनि टोटल हिन में अची चुका आहिनि। ऐं असां हितां हाणे हिन खे सिलेक्ट कंदासीं। जीअं हाणे हिते ॾिसो त असांजो जेको आहे सो अखरनि जो शेप बिल्कुलु चेंज थी चुको आहे। हिन खे स्ट्रोक ॾेई अञा ई थोरो चिटो था करियूंसि। तव्हां ॾिसी था सघो त हीउ हिकु बहितरीनु जेको आहे सो शेप में अची चुकी आहे असांजी लैंग्वेज। ॾिसो सिंधी अबाणी ॿोली केतिरो न हसीन सोना जेके हिन महिल लॻनि था पिया अखर। सो इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। हिन ते असीं क्लिक करे ऐं उन खां बाद में हिन खे सेव करे था सघूं हिते टिक करे। उन खां बाद में असीं हिन खे कंदासीं सेव। हिते गैलरी ते क्लिक कंदासीं, सेव थी वियो। दोस्तो इहो असांजो अॼु जो वीडियो हुयो जंहिंमें असीं सम्झायोसीं त असीं कीअं पंहिंजे पिक्सआर्ट में सिंधी लैंग्वेज जा जेके फ़ॉन्ट्स आहिनि उहे हिन में इंस्टॉल करे उन खां पोइ असीं हिन खे सुहिणे तरीक़े सां लिखी था सघूं। बिल्कुलु पसंदि अची वियो हूंदो ऐं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो, छो जो हिन में का बि रॉकेट साइंस त आहे कोन जो तव्हांखे का हिन में शइ ॾुखी लॻे या सम्झ में न अचे। सो अगरि मे बि तव्हांखे जेकॾहिं सम्झ में न बि अचे थो त तव्हां कमेंट में पुछी था सघो ऐं मां हुन जा तव्हांखे अञा ई सुठे नमूने सां आसान जेके आहिनि सम्झाइण ॾेई करे तव्हांखे सम्झाईंदो। सो दोस्तो मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।